अफजल गे कुल जहां से घराना हुसैन का, नबियों का ताजदार गे नाना हुसैन का। एक पल की थी हुकूमत करबला में यजीद की, सदियां हुसैन की है जमाना हुसैन का। मुझा दोस्तों, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, सहाबा जो अहल बेत सा प्यारा, अहल बेत जो सहाबा सा प्यारा। जई जवान जी सुबाणे शहादत जो ॾींहुं, उन जो नालो भी मदीने वारे साईं पाण रखियो, हजरत इमाम हुसैन साईं सबचो रज़ी अल्लाह ताला। अञा जाया ही ना आहिनि। अम्मा बीबी फातिमा ज़हरा जे पेट मुबारक में हुया, बतन मुबारक में आ, त अम्मा उम्मे फजल आई। अल्लाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां रात अजीब ख्वाब लदो आ। अम्मा साइण वो ख्वाब बुधाए थी, रोए भी थी, छो त खतरनाक ख्वाब आ। मुझे साईं फरमायो, उम्मे फजल बुधाए, मां महबूब मुस्तफा ख्वाबन जा ताबीर भी जानी दवा। अम्मा साइण चेती, साईं मां रात निंड में दिसा पई त तवां जे नबूअत वारे पाक जिस्म मुबारक मो गोश्त जो टुकड़ो के शख्स कटे मुझी झोल में उछलायो आ। अरे वो अम्मा यो ख्वाब थी बुधाए, करमाबाद वारो मदीने वारो साईं मुस्कुराए। अम्मा रोए पई, महबूब मुस्कुराए पई। तरी चवंदो आ त ख्वाब हिकड़ा हुंदा आहिनि, वरी ताबीर उन्हनि जा अजीब हुंदा आहिनि। तां भी ख्वाब ॾिसो, हर के न ॿुधाईंदा, बरकत हली वेंदी आ। ख्वाब जो ताबीर के वॾनि बुजुर्गनि आलिमनि को वठंदा कयो, जेके ॼाणनि भी सही। मुझे साईं फरमायो, उम्मे फजल रो न, ॾाढो भलो ख्वाब लदो थी। साईं ए त खौफनाक ख्वाब आ, अल्लाह अवां जे नबूअत वारे जिस्म मुबारक जी हिफाजत करे। पाण फरमाना न उम्मे फजल न ख्वाब जो ताबीर इहो आ, अन करीब मुंहिंजी लाडली न्याणी खातूने जन्नत अली साईं जी राणी इमाम हसन जी जीजल अमड़ बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, जंहिंजे बतन मुबारक में हमला अन करीब मुझी फातिमा जे पेट मो जेको ॿार ॼमंदो, उहो मां मुहम्मद जे जिगर जो टुकड़ो हूंदो, उहो उम्मे फजल तुझी झोल में परवरिश कंदो। ख्वाब त ॾाढो भलो आ। अच्छा, अम्मा खुश थी वई। साईं हीअ बशारत त ॾाढी भली आ, जो मुझी झोल में अवां जो नवासो पे परवरिश करे। करमाबाद में तालके नवा जे न ठेड़ीअ जे इलाके में ज़िले खैरपुर में तवां भी अस्पताल में तवां जी विलादत थी, या घर में तवां जायो, तवां असांजूं दायूं अवां जे इलाके जूं, हाँ साईं, या अस्पताल में को ॿार ॼमे तो उन जी दाई नर्स थी थे। अचो शुहदाए करबला कॉन्फ्रेंस में अचण वारो, अजे न बरकत भरी महफिल में तवां के मां इमाम हुसैन जी दाई बुधाया, तवां जो ईमान ताज़ो थी वेंदो। इमाम हुसैन जे ॼमण जे वक्त बीबी फातिमा ज़हरा जी दाई केड़ी थी, जेका जे ॿार इहो ॼाणायो। ये ॻाल्हियूं असांजा ज़ाकिरीन हज़रात ॿुधाइनि ई नथा, जे ॿुधाइनि त जहिड़ो ई टरी वञे त साहब अहल बैत जो पाण में केॾो प्यार आहे। हजरत अली साईं आयो, मदीने वारे साईं दे मुझा महबूब करीम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा सोना साईं मशवरो ॾियो, मुंहिंजी घरवारीअ के सूर थियान। बीबी फातिमा जे घर में ॿार ॼमण वारो आ, साईं दाई केड़ी वठी चा, मदीने मो केड़ी दाई वठी चा। ए सन 5 हिजरिया या 4 हिजरिया शाबान जी 5 तारीख इमाम हुसैन जे ॼमण जो टाइम आ। अल्लाह जे रसूल करीम फरमायो, अली तुझो शा मशवरो आ। हजरत अली तो चवे, साईं मुझी दिल थी चाहे त अबू बकर सिद्दीक साईं जी घरवारी बीबी अस्मा
बिनते उमेस साईं उनके वठी अचा जेका बीबी फातिमा ज़हरा जी ख़िदमत करे न ॿार जे ॼमण में सोणे हुसैन जी दाई बणजे। यो प्यारा कने दुश्मनी आ नथा ॻाल्हायो। तव्हां जे घर में ॿार ॼमण जो टाइम थे त तव्हां बबर ले तो या ठेड़ीअ मां दुश्मन जी घरवारी वठी ईंदो चवंदो न साईं मता ॿार खे हिकिड़ो मटो ॾे ॼमण सां ॿार मरी न वञे या मुंहिंजी माईअ खे तकलीफ़ न ॾे। दुश्मन जी घरवारी छो अचे? जेको सजण हुजे दाई बि उहा हुजे जेका सजण हुजे ॿार जी बि त माईअ जी बि उहा वठी अचां। त हज़रत अली साईं इमाम हुसैन जी विलादत में दाई थो बणाए अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी। सुभान अल्लाह डरी जेके ॻाल्हि वणे उहो सुभान अल्लाह। ये ॻाल्हियूं असांजे किताबनि में बि लिखल आहिनि हुननि जे किताबनि में बि लिखल आहिनि पर ॿुधाइनि नथा। जे ॿुधाइनि त जहिड़ो ई करी वञे। मुझे महबूब फरमायो अली अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी बीबी अस्मा बिनते उमैस मां रसूलुल्लाह के भी कबूला वठिया और खबर थी या बीबी अस्मा अग में केर हुई या बीबी अस्मा तारीख जा किताब खोल त हजरत अली साईं जे भा हजरत जाफर तैयार जे निकाह में हुई। हजरत जाफर तैयार हजरत अली साईं जो भाव छा थींदो आ ॻाल्हाईंदा हलो त ॻाल्हि खुले। अली साईं वाह वाह इहा माई बीबी अस्मा पहिरों अली साईं जे भाउ खे ॾिन लॻी उन जे निकाह में हुई। पोइ हिकिड़ी जंग में हज़रत अली साईं जो भाउ जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थी वियो त इहा बीबी अस्मा बेवा बणजी वई। इद्दत जा ॾींहं पूरा पई करे 4 महीना 10 ॾींहं मुड़स जे मरी वञण खां पोइ शहादत खां पोइ जॾहिं अम्मा साण जा बीबी अस्मा जा ॾींहं पूरा थिया हजरत अली तो फरमाए मां पंहिंजी भाॼई जी शादी कराईंदुमि। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो असाबी जंहिं पंहिंजे कुलनि ते मदीने वारे साईं जे नबूअत जो पार खणी 5,500 फुट जो जबल पार करायो। हजरत अली तो चवे अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक़ साईं तव्हां राज़ी थियो त मां भाॼे जो निकाह तव्हां सां करायां। कोई भी माण्हू पंहिंजी भाॼे दुश्मन खे चवंदो न हे बाक़ी हे त मुंहिंजो दुश्मन आहे हिन खे भाॼे कीअं निकाह में ॾींदुसि त पंहिंजी भाॼे माना जाफर तैयार जी घरवारी बेवा बणजी वई। अबू बकर सिद्दीक़ खे सोनो अली रिश्ते में दे थो पंहिंजी भाॼे जो निकाह सोने अबा बकर सां कराए थो। इहा ई औरत वरी अबू बकर साईं जे निकाह में आई जाफर तैयार जी घरवारी अलीअ जी भाॼे वरी इहा ई मुंहिंजे इमाम हुसैन जी दाई थी। चइबो त माना साहब अल बि त पाण में ठहियल आहे सेठ हा हिक ॿिए जा सजण हा दुश्मन न हा। ऐं तारीख़ जा किताब इहे बि ॻाल्हि लिखनि था इमाम हुसैन जी अम्मड़ अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बुरके मटाइण साईं जन दुनिया छॾे विया त कुल 6 महीना ज़िंदा रही। घणा महीना? 6 महीना ज़िंदा रही। ऐं अम्मा फातिमा ज़हरा जो जी जॾहिं वफ़ात थी हज़रत अली साईं सोच में पया ताणे पंहिंजी घरवारीअ जो सोने हुसैन जी अम्मड़ जो जनाज़े के गुस्ल जो टाइम आ वरी भी मुंहिंजो सोनो अली न्यापो थो मोकिले काॾे अबू बकर सिद्दीक़ ॾे अमीरुल मोमिनीन मुंहिंजी दिलि थी चाहे तव्हां पंहिंजी घरवारी बीबी अस्मा खे चओ जेका असांजे घर जी दाई बि आहे इमाम हसन हुसैन जे ॼमण में मुंहिंजे घर जे फातिमा साईं जी दाई इहा बणी आहे चओसि त अचे असांजे घर मां अली जी राणी फातिमा जे जनाज़े खे तड़ कराए। दुश्मन जी घरवारीअ खे को शख्स पंहिंजे घरवारीअ खां तड़ न कराईंदो। अड़े चरिया इमाम हुसैन जी अम्मड़ फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जे जनाज़े खे तड़ुई अबू बकर जी घरवारी। ऐं हज़रत अली साईं तो फरमाए त बीबी अस्मा मांखे चो सोना अली इजाज़त दे राणी तुंहिंजी अम्मड़ हुसैन जी पर दिलि थी चए त इन बीबी साईं खे कफन मां अबू बकर जी घरवारी ॾियां। कफन ॾिनो आहे सिद्दीक़ जी घरवारी बीबी फातिमा खे। हाणे जॾहिं जनाज़ो तैयार थी वियो इमाम हुसैन जी अम्मड़ साईं जो जनाज़ो
उन खातून जो जनाज़ो जेका सियारे जी रात में तहज्जुद जी नमाज में 7 सिपारा कुरान जा रोज रब साईं खे हिक रकात में ॿुधाई, जेका जनरु हलाईंदी हुई कुरान पढ़ंदी हुई, जेका पंहिंजे बाबे मोहम्मद रसूलुल्लाह सां मिलण ईंदी हुई त बाबो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीही इस्तक़बाल कंदा हा। पाण फरमाईंदी बाबा उथी छो था पियो, ता लोलाक जा सरदार हो, न्याणीअ जी एॾी इज़त था कयो। पाण फरमायो ओ हुसैन जी अमड़, मां तुंहिंजी इज़त कीअं न कयां। माॾे जिब्रील आयो आहे, मूंखे चई या रसूल अल्लाह महशर जे मैदान में बीबी आमिना भी बीठी हूंदी, जंहिंजो ज़िक्र जंहिंजे नाले ते कुरान में सॼी सूरत आहे, उहा पाक बीबी मरियम भी बीठी हूंदी, बीबी आसिया भी बीठी हूंदी, सॼी नबियन जूं अमड़ियूं बीठी हूंदियूं। अल्लाह चवंदो परे थियो जन्नत में पहिरों कदम हुसैन जी अमड़ अम्मा फातिमा जा लॻंदा, पोइ बि का औरत जन्नत में वेंदी। नबियन जूं अमड़ियूं भी पोइ जन्नत में वेंदियूं, अवल जन्नत में इमाम हुसैन जी अमड़। मां सोनो नबी तुझे लाइ कीअं नबी इस्तक़बाल कयां, हीअं कुलनि तो चादर बीबी फातिमा के नबी से पंहिंजी चादर ते विहारींदा हा, एॾो न्याणीअ जो अदब कंदा। चओ न सुभान अल्लाह। आने जनाज़े जो टाइम आ, हजरत अली साईं दो फरमाए उन जनाज़े में अबू बकर भी मौजूद, सोनो उमर भी मौजूद, उस्मान साईं भी मौजूद, अली साईं भी मौजूद, नरड़ा मासूम शहजादा भी मौजूद। हजरत अली साईं के अबू बकर सिद्दीक साईं पान तो फरमाए अली बीबी फातिमा साईं जो जनाजो पढ़ाए। हजरत अली तो चे न साईं मां रसूलुल्लाह जी ज़ुबान मो ये लफ्ज़ ॿुधान, मां यंबग़ी लिक़ौमिन, जंहिं भी उम्मत में जंहिं क़ौम में अबा बकर सिद्दीक मौजूद हुजे त ॿिए खे मुसल्ले ते बीहण जो हक़ ई न आहे। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान सिद्दीक अकबर, शान अली मुर्तज़ा, तुझो हुसैन मुझो हुसैन, वाह हुसैन वाह हुसैन वाह हुसैन। अब यो प्यार कन दुश्मनी है, कोई भी मानू पंहिंजी घरवारी जो जनाज़ो दुश्मन चइबो त अलीअ खे पंहिंजो यार अबू बकर प्यारो हो, चएसि तो मुंहिंजी घरवारी जो जनाज़ो भी तूं पढ़ाए सुणे हुसैन जी अमड़। छो त मां अलीअ ॾिठो त 17 नमाज़ूं नबी साईं जे हूंदे जीअरे अबू बकर तूं हुज़ूर साईं जे हूंदे मुसल्ले ते पढ़ायूं। मदीने में मां तुझे कढ नमाज़ पढ़ंदो आहियां त जनाज़ नमाज़ भी सोना अबू बकर तूं पढ़ाए।